नाज़रीन, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात मुतासिरनि जी सहायता ऐं मेडिकल कैंपूं क़ाइमु करण जो सिलसिलो जारी आहे। SS न्यूज़ जे नुमाइंदड़ मूजिबि शाह जी मशीन ते मोबिलिक माइक्रो फाइनेंस बैंक तरफ़ां हिक ॾींहं लाइ मुफ़्त मेडिकल कैंप लॻाई वई। डॉक्टर ग़ुलाम हुसैन बहिलार ऐं जन्नत अली बहिलार मरीज़नि जो चेकअप करे खेनि दवाऊं ॾिनियूं। ड्रिगड़ी में मोमिना लाइबा फाउंडेशन पारां गर्ल्स हाई स्कूल में फ्री मेडिकल कैंप क़ाइमु कई वई। डॉक्टर आज़म अख्तर क़ाइम ख़ानी, डॉक्टर इलियास जट, डॉक्टर मज़हरुल हक़ बुरगड़ी ऐं ॿियनि मरीज़नि जो चेकअप करे खेनि दवाऊं ॾिनियूं, जॾहिं त ॿोॾि मुतासिरनि में राशन पिणु विरहायो वियो। ॾखण भरिसां UC वालसाबाद बडो जे बरसात मुतासिर माण्हुनि में डॉक्टर मुज़फ़र अली ईसानी जे ताउन सां राशन ऐं टेंट विरहाया विया। ज़िले काउंसिल मेंबर रियाज़ हुसैन लोलाई ऐं चेयरमैन काशिफ़ वधियो तरफ़ां ॻोठ सोनो खटरी, आरबाणी, धारेजा, शाहल रिंद, जुमो ब्रोही, ख़ुदा बख़्श मीराली, रईस ॼाम ख़ान मीराली ऐं ॿियनि ॻोठनि जे रहियल ग़रीब मिस्कीन माण्हुनि में राशन ऐं टेंट विरहाइण जो सिलसिलो जारी आहे।